ऐलान इशू में असीं सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में इलाइक़नि में जेके इशू आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼु जेको असांजे प्रोग्राम जो इशू आहे उहो इशू आहे शहरनि जा ॻोठनि जा रोड ऐं रस्ता। हींअर जिन रोडनि ऐं रस्तनि जी असां ॻाल्हि करियूं था उहे असांजे तालके वार ऐं तालके नसीराबाद सां उन्हनि ॻोठनि ऐं उन्हनि इलाइक़नि जो तालुक़ु आहे। नसीराबाद शहर मां जॾहिं असीं क्रॉस करे कराची वेंदड़ हैदराबाद वेंदड़ जेको रोड आहे उन रोड मां जेके लिंक रोड निकिरनि था, अॼु ज़िक्र कयूं था उन्हनि रोडनि जो। रोड निकिरनि था, हिकिड़ो रोड वरी उन मां ॿिया रोड, पोइ हिते कई ॻोठ अचनि था ऐं उहे जेके रोड आहिनि उहे रोड उन्हनि ॻोठनि खे बि पाण में मिलाइनि था ऐं उहे रोड उन्हनि खे ॻोठनि खे शहरनि सां मिलाइनि था। जंहिं रोड ऐं रस्तनि ऐं इलाइक़े जी असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं उन में मुख़्तलिफ़ ॻोठ अचनि था। उहो ॻोठ उन्हनि में हाकिम डेपर जो ॻोठ बि आहे, उन में सोनी जोही बि आहे, उन में खोसा ॻोठ आहे जेको नाले वारो वकील आहे वज़ीर खोसो उनजो ॻोठ आहे। उनखां सवाइ हिते डेपरनि जा ॻोठ आहिनि, उनखां सवाइ मुख़्तलिफ़ जेके ॿिया ॻोठ आहिनि। उनखां पोइ आॾी जागीर आहे, उहो ॻोठ आहे जंहिंमें कलोड़ा ॿिया ॿियूं बिरादरियूं बि उनमें जो पासो रहनि थियूं। इहे रोड रस्ता जेके तव्हां स्क्रीन ते बि ॾिसंदा हूंदा त उन्हनि रोडनि ऐं रस्तनि जी छा सूरत हाल आहे। तमामु घणनि इलाइक़नि में त कंहिं क़िस्म जो को रोड कोन्हे, पर कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते रोड ठाहिया विया पर उन्हनि रोडनि जी का संभाल न कई वई, जेके सालनि 20 साल 25 साल उन्हनि खे थी विया ठहंदे। उनखां पोइ जेका उन्हनि जी हालत ख़राब थी वई आहे उन ते बि कंहिं क़िस्म जी का नज़र न विधी वई आहे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खे वरी रिपेयर करे उन्हनि खे वरी उन कम खे अॻिते न वधायो आहे। हिकिड़ो मामिलो इहो आहे। ऐं उन खां सवाइ हिकिड़ी सूरत हाल हीअ बि आहे त जिन ॻोठनि में रोड ठाहिण जी कोशिशि कई वई या रोड जो ऐलान कयो त हिते रोड ठाहिया वेंदा, रस्ता ठाहिया वेंदा, उते सिर्फ़ु पत्थर विछाए ऐं ठेकेदार गुम थी विया ऐं उनखां पोइ अॻिते जेको आहे सो कमु न वधियो। तव्हां असांजी हिन वीडियो स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा त छा सूरत हाल आहे। सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। हीअ जेके ॻोठ आहिनि इन्हनि ॻोठनि में जेको सॼो असरु आहे या उन ॻोठ जा जेके ॻोठाणा आहिनि, जेके वोटर आहिनि, उहो तक़रीबन पीपुल्स पार्टी खे वोट ॾींदा आया आहिनि। हितां जो MNA पीपुल्स पार्टी जो हूंदो आहे, हितां जो MPA बि तक़रीबन पीपुल्स पार्टी जो चूंडिबो आहे। ऐं उहे MPA MNA जेके मौजूदा MPA MNA आहिनि उहे बि हिननि रोडनि रस्तनि सां गुज़रनि था ऐं उन्हनि जी हालत पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि था, पर उन्हनि रोडनि जी सूरत हाल खे बहितर बनाइण लाइ हुन कंहिं बि क़िस्म जो को वॾो किरदारु अदा न कयो आहे। त उन सिलसिले में असांजो रिपोर्टर हुबदार नूनारी मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि इन्हनि इलाइक़नि जिन ॻोठनि जो मूं नाला खया आहिनि उहे ॻोठ उन विज़िट कया आहिनि, उहे रोड विज़िट कया आहिनि। उनजे बारे में वधीक तफ़सीली जेको आहे उहो असांजो रिपोर्टर हुबदार तव्हांखे ॿुधाईंदो। असांजी वीडियो लाइन ते असांजो रिपोर्टर हुबदार नूनारी मौजूदु आहे। असीं उनखे पुछंदासीं त सूरत हाल छा आहे। जी हुबदार, छा सूरत हाल आहे? हीअ जेके रोड रस्ता तव्हां विज़िट कया आहिनि, हीअ जेके तव्हां ॾिठा आहिनि, तव्हांजी ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, सूरत हाल छा आहे? जीअं त असीं जंहिं रोड ते बीठा आहियूं उहो रोड इंडस हाईवे खां निकिरे थो, जेको गाजी ऐं मेहर रोड आहे उनखे लॻे थो। ऐं उन रोड ते घटि में घटि 10-15 ॻोठ आहिनि जिन ॻोठाणनि जो अचणु वञणु सॼो हिन रोड सां आहे। हिन रोड जो अलमियो इहो आहे त जॾहिं अॻोटी पाकिस्तान ठहियो आहे, हिकिड़ो दफ़ो ई हीउ रोड ठहियो आहे, उन खां पोइ हिन रोड जी का बि मरमत न कई वई आहे। हिन रोड सां ॿियो वॾो अलमियो इहो आहे त हिते जेके सियासी हवाले सां 4-5 मज़बूत धुरियूं आहिनि ऐं जिन जो तालुक़ु हितां जे वॾनि धुरनि सां आहे। जीअं उन्हनि में आहे असांजो अली शेर ख़ान डेपर ऐं अहमद ख़ान डेपर उर्फ़ पपन, जिन जो तालुक़ु आहे हितां जे MPA बुरहान ख़ान चांडियो साहिब जन सां। ॿी असांजी धुर आहे ज़ाहिद अली डेपर जंहिंजो तालुक़ु आहे हितां तक जे MNA आमिर मक्सी साहिब सां। चौथी धुर आहे हिते मज़बूत धुर जेको आहे असांजो वज़ीर अली खोसो साहिबु, जेको सुप्रीम कोर्ट जो ठाहूको जेको आहे वकील बि आहे ऐं उन जा तालुकात जेके आहिनि उहे पाकिस्तान लेवल ते आहिनि। पर हिन रोड सां इहा हालत आहे जो एतिरे टाइम में ही ठही न आहे सघियो ऐं हितां जा ॻोठाणा
मजबूरन इन रोड ते ईंदा रहिया आहिनि शहरनि ॾांहुं ॿाहिराड़ियुनि में, पर हिन रोड जी क़िस्मत न बदिली। ऐं हितां जो जेको माण्हू आहे, हितां जो जेको वोटर आहे, उन्हनि सदाईं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट कयो आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी बि इन रोड जी क़िस्मत बदिलाए न सघी आहे। नाज़रीन, सॼी सूरत हाल तव्हां ॾिसो था त सूरत हाल छा आहे जेका असांजे रिपोर्टर तव्हांजे अॻियां बयानु कई आहे। उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, उनजा जेके ॻोठाणा आहिनि, उन्हनि जो इन रोडनि रस्तनि ऐं इन्हनि मामलनि जे बारे में छा चवणु आहे, अचो तव्हांखे उन्हनि ॻोठाणनि सां मिलायूं ऐं उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधूं। 20 साल ये जनावर हिकिड़ा ठीका खजंदा पैसा ॿिया हे पाड़े वारे हेठां खाईंदा आहिनि। वोट ॾियूं था पंहिंजे ॻोठारे वरे सिकंदर ख़ान जे हिसाब सां पोइ खणी कखे बि ॾे। असां करोड़ो कोई असांखे न पाणी आहे न बिजली आहे, का शइ न आहे। मरूं था पिया, रोड कोन्हे को जो असां रोड सहूलियत बनी मार ते वञूं खणी। वरी न चवंदी असांखे वरी तकलीफ़ आहे। महिरबानी करे अर्ज़ु कयूं था हुकूमत जो, महिरबानी करे रोड असां सुठो करे। में हिकिड़ो चकर रोड ठहियो आहे, हे कादड़ा जो ॻोठ आहे, वरी आॾी जागिर गन आहिनि, असांजी सरदार ॾेपर आहिनि, हेॾो हेठां 2-3 ॻोठनि खोसा बि आहिनि, पर कंहिं बि मालिकी न कई आहे त रोड चङी तरह ठहे। आहे त सभिनी जो, को असांजे हिकिड़े जो त न आहे। इहो अचूं था भगल रोड सां वञूं था, भगल सां ॿुधी सवारी जंहिंजी आहे त साइकिल मोटर को हुते खरे बीठो आहे, मंझंदि टांका को हुते पंचर लॻो बीठो आहे, इहो पथर निकितो बीठो आहे, बाबा रोड को ठाहे कोन थो। वोट ॾियूं था हिन सरदारनि खे, हिननि खे सभिनी खे, वॾा माण्हू चवंदा बाबा वोट असांखे ॾियो, वोट हुननि खे ॾियूं था, बाबा रोड ठही मिले कोन थो। न बिजली आहे न वोट आहिनि, कुझु बि कोन्हे, ईअं राज ऊंदहि में। असां वटि बिजली बि कोन्हे का, 6 साल 7 बिजली बि कटी आहिनि, पर तारूं बि लाहे आहिनि, ॿुधी न को पोल सिधो करे त न बिजली आहे। माई का डिलीवरी शइ थी, उहा असां पैदल खणी था वञूं। चवणु केरु वठे कोन, चऊं छा ॾे पंहिंजो मक़सदु इहो आहे, भले असांखे नायक वॾो रस्तो कोन्हे। मींहं में नाक सभिनी था वठूं, उहो निकिरी वञे कोन्हे जेको माण्हू ॿाहिरि निकिरे। हाणे हे तुंहिंजी रोड आहे, इहो बि हाणे असांजे ॻोठ तुंहिंजी भरियल पई तुंहिंजी रोड थिए त असां सभु न घुरो, इहा असांजी भलाई आहे, थी वञे त भलाई आहे। जी नाज़रीन, अवां सॼी सूरत हाल खां वाक़ुफ़ थिया आहियो त हीअ रोड ऐं रस्ता, उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उहा केॾी ख़राबु सूरत हाल आहे, इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे। इन सॼी सूरत हाल खे उतां जा ॻोठाणा कीअं मुंहुं ॾींदा हूंदा, ऐं तव्हां जेके एमरजेंसी में के मामला थियनि था, अचानक के मसइला थियनि था, डिलीवरी केस थियनि था, या को माण्हू बीमार थो थिए, एॾी वॾी का सूरत हाल थी पए, हितां एम्बुलेंस कीअं गुज़रंदी, उनखां पोइ इहा ॻोठ में जेकॾहिं ख़ुदा ख़ैर करे किथे को बाहि जो मामिलो थी वञे त फायर ब्रिगेड जेको आहे उते कीअं पहुचंदी, इहे सॼा जेके मामला आहिनि उन्हनि खे सॼो तव्हांजे अॻियां असां पेश कयो आहे, तव्हांजे अॻियां रखियो आहे। इन ते असांखे फीडबैक ज़रूरु ॾींदा, असांखे ॿुधाईंदा त हीउ प्रोग्राम जेको असांजो आहे उहो तव्हांखे कीअं थो लॻे, इशू जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे। इन सां गॾोगॾु असीं तव्हांखे चवंदासीं त जेकॾहिं असीं हिन हवाले सां जेको असांजो चैनल आहे एला न्यूज़, तव्हां वधीक असांजी वीडियो ॾिसणु चाहियो था, या ईंदड़ जेका वीडियो आहे उहो तव्हां ताईं पहुची वञे, त उन लाइ ज़रूरी आहे त असांजे वीडियो खे तव्हां शेयर कयो, लाइक कयो, ऐं उन सां गॾोगॾु उनखे सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी हर जेका ईंदड़ वीडियो आहे उहो तव्हां ताईं पहुची सघे। तेसिताईं ॾींदा इजाज़त।